ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी सिंध जे तालीम खाते जे हवाले सां जारी थियल रिपोर्ट खे अञा एतिरो वक़्तु ई न थियो आहे जंहिंमें तालीम खाते खे करप्शन में पहिरें नंबर ते ॾेखारे वियो हो। मथां वरी तालीम खाते जी ग्रांट्स ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे 13 अरब रुपयनि जे फंडनि में करप्शन थियण जो इंकशाफ थियो आहे, जंहिंसां तालीम खाते मुतालिक़ सवाल उथी रहिया आहिनि। जारी कयल रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन जी इंतिज़ामिया जो नाक़िस इंतिज़ाम आहे। हू स्कूलनि जे लाइ मुख़्तलिफ़ NGOs खे फेवर ॾिए थी। 12 अरब रुपया अहिड़नि स्कूलनि खे ॾिना आहिनि जिन में रुॻो हिकु उस्ताद भर्ती थियल आहे। सेफ अहिड़नि स्कूलनि खे 64 करोड़ रुपयनि जी स्कॉलरशिप ॾिनी आहे, जॾहिं त उन्हनि स्कूलनि वटि पंहिंजो एंडोमेंट फंड बि मौजूदु आहे, पर तंहिं बावजूदि स्कॉलरशिप ॾिनी वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त कॉलेज एजुकेशन खाते माली साल 2020 ऐं 21 दौरान मुख़्तलिफ़ ख़ानगी ऐं ख़ुदि मुख़्तियार इदारनि खे 1 अरब 57 करोड़ रुपयनि जी ग्रांट ॾिनी, जेका क़ानून जी भञ कड़ी हुई, छाकाणि त खाते जिन इदारनि खे ग्रांट ॾिनी पर उन्हनि इदारनि खां फंडनि जा तफ़सील न वरिता, जंहिं करे फंडनि में संगीन बेक़ाइदिगियूं थियूं आहिनि। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन NGOs खे स्कूल हलाइण लाइ 2 माली सालनि दौरान 8 अरब 5 करोड़ रुपयनि जी सब्सिडी ॾिनी। उन में बेक़ाइदिगियूं थियूं आहिनि, छाकाणि त समाजी तंज़ीमुनि खे स्कूल हलाइण लाइ सब्सिडी जे नाले ते पैसा ॾिना विया। उन्हनि उहे पैसा कैश में कढाया, जेको अमल क़ानून जी सरासर भञकड़ी आहे। स्कूलनि जी इमारतुनि जो किरायो ऐं मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण समेत ॿियो ख़रीद कयल सामान त ॾेखारे वियो, पर उन्हनि माण्हुनि खे क्रॉस चेक ॾियण बदिरां कैश में पैसनि जी अदायगी ज़ाहिर कई वई आहे, जॾहिं त क़ानून तहत सरकारी फंड चेक खां सवाइ इस्तेमालु नथा करे सघजनि, पर हिते उन जो उबतड़ कयो वियो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन जा स्कूल हलाईंदड़ इदारनि फंड इस्तेमालु करण जा जेकी बिल जमा कराया आहिनि, उन्हनि बिलनि मां अक्सर बिलनि जो फॉर्मेट ऐं फॉन्ट साॻियो आहे, जंहिंमां उहा ॻाल्हि भली बि ज़ाहिर थिए थी त बदउनवानी थी आहे। अहिड़ी रीति स्कूलनि लाइ जेकी इमारतूं वरितियूं वयूं आहिनि, उन्हनि जा रेंट एग्रीमेंट न कया विया आहिनि। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे स्कूलनि में जाली नालनि वारा उस्ताद ऐं ॿियो अमलो ज़ाहिर थियो आहे। उन्हनि स्कूलनि में एतिरो अमलो मौजूदु न आहे जेतिरो ज़ाहिर कयो वियो आहे। अहिड़ी रीति उस्तादनि ऐं ॿिए अमले सां गॾु शागिर्दनि जा बि जाली अंग अखर रिकॉर्ड में ज़ाहिर कया विया आहिनि। ग्रांट्स ऐं फंडनि में करप्शन थियण सां गॾु उहो बि इंकशाफ थियो आहे त सिंध एजुकेशन फाउंडेशन क़ानून जी भञकड़ी कंदे ऑक्सफोर्ड प्रेस खां स्कूलनि जे लाइ 37 करोड़ रुपयनि जा किताब ख़रीद कया आहिनि, जेकी क़ानून तहत ख़रीद करे नथा सघजनि, छाकाणि त उहो स्कूलनि खे सब्सिडी फ़राहम करे थो। तंहिं करे किताब ख़रीद करणु स्कूल हलाईंदड़ समाजी इदारनि जी ज़िमेदारी आहे। होॾां ऑडिटर जनरल सिंध एजुकेशन फाउंडेशन जे मौजूदु MD काज़ी कबीर जी मुक़ररी खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। उन सिलसिले में रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त काज़ी कबीर खे साल जे लाइ कॉन्ट्रैक्ट ते इदारे में भर्ती कयो वियो हो। बाद में साल मुकमल थियण खां अॻु ई खेसि 3 सालनि जे लाइ MD मुक़ररु कयो वियो। क़ानून तहत कंहिं बि इदारे लाइ सिंध एजुकेशन फाउंडेशन जे बोर्ड ऑफ गवर्नेंस खां मंज़ूरी वरिती वेंदी आहे ऐं ॿियो MD खे घुर्बल क्वालिफिकेशन ऐं तजुर्बे जी बुनियाद ते मुक़ररु कयो वेंदो आहे, पर काज़ी कबीर खे बोर्ड जी मंज़ूरी खां सवाइ ऐं क्वालिफिकेशन ऐं तजुर्बे खां सवाइ इदारे में मुक़ररु कयो वियो। होॾां सक़ाफ़त ऐं सियाहत खाते में 10 करोड़ रुपयनि जे लॻभॻि फंडनि में गोभियुनि जो इंकशाफ थियो आहे, पर ॻाल्हि आहे तालीम खाते जी। थियण त ईअं घुरिजे हा तालीम खाते खे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट खे चैलेंज कंदे तालीम में सुधारा आणणु घुरिजनि हा, पर ॻाल्हि तालीम खाते जे ज़िमेदारनि जे बयान खां अॻिते न वधी सघी। सिंध एजुकेशन फाउंडेशन खे फंड तालीम जी बहितरी लाइ ॾिना विया, पर उन में बदउनवानी करे सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। जन ते एतमाद कंदे ज़िमेदारी सौंपी वञे ऐं उहे बि रिकॉर्ड बदउनवानी कनि त पोइ कंहिं ते एतबार कजे। सिंध जे तालीम खाते खे तालीम जी बहितरी लाइ अरबे रुपया मिलनि था, पर उहे तालीम ते ख़र्च थियण बदिरां करप्शन जे नज़र थी वञनि था, जंहिं करे सिंध जी तालीम में सुधार अचण बदिरां ॾींहों ॾींहुं तबाही अची रही आहे। छा उन जो तालीम खाते जे ज़िमेदारनि खे वञो आहे? उमेद कजे थी त तालीम खाते जी ग्रांट्स ऐं सेफ में 13 अरब रुपयनि जे फंडनि में गोभियुनि जी जांच कराए उहा रक़म वापसि कराए तालीम खाते ते लॻाए बदउनवानी कंदड़नि खे सख़्तु सज़ा ॾिनी वेंदी त जीअं हू ॿीहर अहिड़ी हरकत न करे सघनि।